बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाह लिअहले वस्सलातु अला अहलिहा अम्मा बअदु फ़क़द क़ालल्लाह फ़ी क़ुरआनिल करीम या अय्युहर रसूलु बल्लिग़ मा उन्ज़िला इलैक व इल्लम तफ़अल फ़मा बल्लग़्ता रिसालतह। विलायत जहिड़े अज़ीम मौज़ूअ ते परवरदिगार आलम जे क़ुरान करीम जा हिकु आयत जे पढ़ण जो शरफ़ हासिल कयो, जंहिं आयत खे ॾिसंदे विलायत जी अहमियत ऐं ज़रूरत चङी तरह वाज़ह थिए थी। खुदावंद मुतआल फ़रमाइनि था, या अय्युहर रसूल, ऐं रसूल पहुचा उहो पैगाम जेको तुंहिंजे मथां नाज़िल कयो वियो। शिया सुन्नी तफ़ासीर में इन आयत जे शान नुज़ूल खे अली इब्न अबी तालिब जे विलायत जे ऐलान में बयानु कयो वियो, लेकिन हालात ऐं कैफ़ियत खे ॾिसिजे त इहा आयत किथे थी नाज़िल थिए। हज जहिड़ी अज़ीम इबादत खां पोइ 3 ॾींहंनि ताईं हिकु गरम सहरा में रोकण, सभु हाजी प्यादा सफ़र करण खां बाद में रिसालत माब जो हर वक़्तु इहो इक़रार वठणु त आया तव्हांजे मथां मां तव्हां खां वधीक हक़ रखां थो या न, विलायत खे चङी तरह बयानु करे थो। ऐं खुदावंद मुतआल बि फ़रमाइनि था, व इल्लम तफ़अल फ़मा बल्लग़्त रिसालत। या रसूल अल्लाह, अगरि इहो ऐलान न कयो, बल्कि ईअं अगरि न करे ॾेखारियो, फ़मा बल्लग़्त रिसालत, पोइ तव्हांजनि रिसालत जो को बि कमु अंजाम न ॾिनो। यानी रिसालत विलायत जे ऐलान जे बग़ैर नामुकम्मल आहे। अगरचे नमाज, रोज़ा, हज, ज़कात तमामु अहकाम बयानु थी चुका, अगरचे तमामु जंगूं गुज़री चुकूं, लेकिन छो जो विलायत जे नूर खे बयानु नाहे कयो वियो, फ़मा बल्लग़्त रिसालत, यानी रिसालत अञा ताईं तमामु न आहे। मौला अगर ऐलान कजे त पोइ छा? अॻिते आयत ताईद में नाज़िल थी, अल यौम अकमलतु लकुम दीनकुम। रिसालत माब अॼु जे ॾींहुं दीन तमामु थियो। व अतममतु अलैकुम निअमती, नेमतूं अॼु जे ॾींहुं तमामु थियूं। त मालूम थियो इन विलायत जे बग़ैर न दीन तमामु आहे न नेमतूं मुकम्मल आहिनि। बसि विलायत दीन जे तमामु ऐं विलायत नेमत जे मुकम्मल थियण जो नाम आहे। अगर कोई शख्स मुनकरे विलायत बणिजे त उहो कहिड़े मक़ाम ते आहे? खुदावंद मुतआल क़ुरान करीम में हिकु ॿी जॻह ते फ़रमाईंदा, इन्नी जाइलुन फिल अर्ज़ ख़लीफ़ा, मां पंहिंजो वली ऐं ख़लीफ़ो ज़मीन ते मुक़ररु करण वारो आहियां। हुकुम आहे इहो त सभु जा सभु उन मुंहिंजे वली जे अॻियां सजदो कनि। त सभिनी मलाइकनि सजदो कयो इल्ला इब्लीस, मगर इब्लीस सजदो न कयो। खुदावंद मुतआल फ़रमाइनि था, तोखे कंहिं मना कयो जॾहिं त मुंहिंजो अम्र बि हुयो। इते इब्लीस हिकु इल्तिजा करे थो, या अल्लाह अगरि मूंखां इहो हिकु सजदो न करायो, मां तव्हांजी अहिड़ी इबादत कंदुसि जो कंहिं बि तव्हांजी इबादत न कई हूंदी। लेकिन खुदावंद मुतआल जे नज़दीक विलायत जी केतिरी अहमियत आहे। परवरदिगार फ़रमाइनि था, ला हाजत ली इला इबादतिक, मूंखे तुंहिंजे इबादत जी ज़रूरत ई न आहे। इन्नी उरीदु अन उअबद मिन हैसु उरीद ला मिन हैसु तुरीद, मां चाहियां तो मुंहिंजी इबादत ईअं थिए जीअं मुंहिंजी मर्ज़ी आहे, न जीअं तुंहिंजी मर्ज़ी आहे। हिते हिकु सवाल पैदा थिए थो त इहो जेको सजदे जो हुकुम हुयो, आया इहो सजदो सजदा इबादत आहे? न, आदम जे अॻियां झुकणु सजदा इबादत न आहे। छो जो अगरि सजदा इबादत हुजे त शिरक लाज़िम पियो अचे, ऐं परवरदिगार कॾहिं बि शिरक जो हुकुम नथो ॾे, बल्कि ख़ुदा फ़रमाईंदा पंहिंजे वली जे अॻियां ख़ुशू ऐं ख़ुज़ू अख़्तियार कराए इन्हनि मलाइकनि खां ऐं इन्हनि जेके बि उते मौजूदात हुया। अगर उन जे अॻियां न झुके त अल्लाह जे वली जो मुनकर बणिजे थो। पोइ भली केतिरी बि इबादत थियल हुजेसि। हाणे शैतान जी इबादत केतिरी थियल आहे? नहजुल बलागा में अली इब्न अबी तालिब फ़रमाईंदा, 6000 साल इबादत कई आहे शैतान। मालूम न आहे उहे 6000 साल हिन दुनिया जा, पोइ त हिसाब करणु आसान आहे, या आख़िरत वारी दुनिया जा, जंहिंमें हिकु ॾींहुं 50,000 साल जे बराबरि आहे। लेकिन एतिरी इबादत करण खां बाद में, एतिरे अल्लाह जी तौहीद जे इक़रार करण खां बाद में इनकार कई अगरि विलायत जो, त ख़ुदा फ़रमाईंदो, क़ाल फ़ख़्रुज मिन्हा फ़इन्नक रजीम, ऐं तूं मुंहिंजी दरबार खां निकिरी वञ, व इन अलैक लानती इला यौमिद्दीन, ऐं रोज़े क़यामत ताईं मलऊन बणिजी थो वञे। त इतां ख़बर पई, अगरि को शख़्स सफ़े मलाइका में बिही करे ख़ुदा जी तौहीद जो इक़रार करे, ख़ुदा जी इबादत करे 6000 साल, लेकिन अल्लाह जे बणायल वली खे न झुके, उनखे सजदो न करे, त उहो लानती बि बणिबो आहे, उहो रजीम बि बणंदो आहे। इन जे लाइ इमाम रज़ा अलैहिस्सलाम फ़रमाइनि था त ख़ुदि कलमा तौहीद
बीठल ऐं मुश्तमिल आहे विलायत जे मथां। अगरि विलायत आहे त ख़ुदा खे पंहिंजी इबादत बि क़बूल आहे, ख़ुदा जी तौहीद बि आहे ऐं उहो शख़्स मुवाहिद बि आहे। लेकिन अगरि विलायत न आहे त ॼण उहो शख़्स मुवाहिद ई न आहे। इमाम मिर्ज़ा फरमाईंदा इन्ना ला इलाहा इल्लल्लाह शुरूतन व इन्नी व ज़ुरियती मिन शुरूतिहा। ख़ुदि कलमा तौहीद ला इलाहा इल्लल्लाह जे लाइ चंद शर्तूं आहिनि। मां ऐं मुंहिंजी ज़ुरियत यानी असांजी विलायत इन तौहीद जे अहम तरीन शर्तनि मंझि आहे। त बसि असांखे इहा दुआ घुरणु घुरिजे त ख़ुदा जी इबादत सां गॾु, ख़ुदा जे तौहीद जे इक़रार करण सां गॾु परवरदिगार असांखे पंहिंजे बणायल वलियनि ऐं ख़लीफ़नि रसूल अल्लाह जे ज़बान तां बयानु कयल ख़लीफ़नि जी विलायत नसीब करे, ताकि रोज़े महशर मुवाहिद बणिजी करे उथूं। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।